अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु ज़बरदस्त बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी प्री प्लान के दिल वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि, धमाकेदार थियण वारा आहिनि। छो त हाणे ड्रामो वाइंड अप जी तरफ़ वञी रहियो आहे, हाणे ख़तमु थियण जे बिल्कुलु करीब पहुतो आहे। या त हाणे ड्रामे खे वधाइण जे लाइ नओं इन में रंग आणींदा ऐं को न को मसइलो कंदा, या ड्रामे जो हाणे वाइंड अप कयो वेंदो, ख़तमु कयो वेंदो। मुंहिंजे ख़्याल में दोस्तों ॿ कम थींदा, या ड्रामो ख़तमु कुझु केसनि जे अंदरि, या ड्रामे खे वधाइण जे लाइ चाकर खान ऐं अकबर खान जो तकरार ॿीहर हिकु चकर वधंदो। इहो फ़ैसिलो थी चुको आहे, हाणे अञा वधंदो। अकबर खान को न को चाकर खान सां चाल खेॾंदो कंहिं सुठे नमूने सां, जीअं ड्रामे खे ख़तमु वधायो वञे। या वरी ड्रामे खे ख़तमु करण जे लाइ हाणे इहो ठाह मुमकिन आहे, इन खे फाइनल करे जान छॾींदा ऐं रुंडे ऐं जाबर खे मारे करे ड्रामे जो वाइंड अप कयो वेंदो, फाइनल कयो वेंदो, बिल्कुलु अहिड़े नमूने सां। तव्हांखे अपडेट कीअं लॻी? अगरि सुठी लॻे महिरबानी करे शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां कंहिं ॿिए वीडियो में। मौला तव्हां ख़ुशि रखे, ख़ुशि ऐं आबाद जो खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो।